तू मुंहिंजो मां तुंहिंजी, तू मुंहिंजो मां तुंहिंजी, की तोसां इकरार थी वियो, की तोसां मुंहिंजो प्यार थी वियो, मुंहिंजो मुंहिंजा बाबल ओ मुंहिंजा सतगुर। तू मुंहिंजो आई मां तुंहिंजी, तू मुंहिंजो मां तुंहिंजो, की तोसां मुंहिंजो प्यार थी वियो, की तोसां मुंहिंजो प्यार थी वियो, मुंहिंजा बाबल ओ मुंहिंजा सतगुर। ओ तुंहिंजे दर्शन जी मां प्यासी, तुंहिंजे दर्शन जी मां प्यासी, ओ तुंहिंजे दर्शन जी मां प्यासी, की तव्हां स्वीकार त करियो, की तव्हां स्वीकार करियो, मुंहिंजा सतगुर मुंहिंजा बाबल, तू मुंहिंजो आई मां तुंहिंजो, तू मुंहिंजो मां तुंहिंजो, की तोसां मुंहिंजो प्यार थी वियो, की तोसां मुंहिंजो प्यार थी वियो, मुंहिंजा सतगुर। ओ तुंहिंजो सुहिणो दर्शन पाए, तुंहिंजो सुहिणो दर्शन पाए, ओ तुंहिंजो सुहिणो दर्शन पाए, की दूर अंधकार थी वियो, की दूर अंधकार थी वियो, मुंहिंजा सतगुर ओ मुंहिंजा बाबल, तू मुंहिंजो आई मां तुंहिंजो, ओ तुंहिंजो दरड़ो मां कीन छॾींदसि, ओ तुंहिंजो दरड़ो मां कीन छॾींदसि, ओ तुंहिंजो दरड़ो मां कीन छॾींदसि, की तोसां इकरार थी वियो, की तोसां इकरार थी वियो, मुंहिंजा सतगुर ओ मुंहिंजा बाबल, तू मुंहिंजो आई मां तुंहिंजो, तू मुंहिंजो आई मां तुंहिंजो, की तोसां मुंहिंजो प्यार थी वियो, की तोसां मुंहिंजो प्यार थी वियो, मुंहिंजा सतगुर। ओ तुंहिंजी मोहबत में मन मुंहिंजो, ओ तुंहिंजी मोहबत में मन मुंहिंजो, ओ तुंहिंजी मोहबत में मन मुंहिंजो, की दुनिया खां धार थी वियो, की दुनिया खां धार थी वियो, मुंहिंजा सतगुर ओ मुंहिंजा बाबल, तू मुंहिंजो आई मां तुंहिंजी, तू मुंहिंजो आई मां तुंहिंजी, की तोसां मुंहिंजो प्यार थी वियो, की तोसां मुंहिंजो प्यार थी वियो, मुंहिंजा सतगुर ओ मुंहिंजा बाबल। बोल मंडली वारे मन ठार की जय। चओ आशा दीदी। दीदी मम्मी कोने आई छा अॼु? हाँ ईंदा कन। मम्मी मम्मी खे चओ अॼु हो भॼन चइनि, कर बाबा मूं ते आसीस, पंहिंजे बचड़नि ते, पंहिंजे बचड़नि ते कर आसीस। मम्मी पंहिंजे बचड़नि ते कर आसीस। तेसि ताईं आशा दीदी चए। सब किचन में घुमण वई आहिनि दीदी। जय बाबा। जय बाबा। हिकु कथा थी ॿुधायां दीदी। जी जी। पाकिस्तान जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान जी मुंहिंजी मम्मी ॿुधाईंदा हुआ कि अच्छा। स्वामी टेऊंराम महराज संत थी गुज़रिया न, ख़बर हूंदव न, स्वामी टेऊंराम हाँ महराज। हाँ हाँ हाँ। हाँ, उन्हनि जी कथा आहे। कथा मतलब रियल स्टोरी आहे, रियल स्टोरी।
मम्मी जॾहिं पाकिस्तान में रहंदा तॾहिं लाखूं मम्मी जो गुरु आहे ॾाढो आसूराम। पोइ इहे स्वामी टेऊंराम महाराज पंहिंजे पोटे खे माना गद्दी ते विहायो। ॾाढो आसूराम उन्हनि जो पीउ खां मुंहिंजे मम्मी जो नाम वरितल हुयो। उन खां पोइ स्वामी टेऊंराम महाराज, पोइ सर्वानंद महाराज, पोइ शांति प्रकाश महाराज, ईअं गद्दियूं गद्दियूं आहिनि न। पोइ तव्हांजी मम्मी ॻाल्हि ॿुधाईंदा हुआ कि भई हिकु फैमिली ॾाढे साईं जन सां ॾाढी क्लोज हुई, नंढी वॾी ॻाल्हि शेयर कंदी स्वामी टेऊंराम महाराजनि खे, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं शेयर कंदी हुई। पोइ उन्हनि जी न्याणी हुई 18 साले जी, उन्हनि जे लाइ रिश्तो थो अचे उतां टंडरे आदम जो, उतां जो टंडरे आदम हूंदो उते पाकिस्तान में, जो उन्हनि खे लोकल रिश्तो थो अचे। ॾाढा अमीर पार्टी छोकिरीअ जी घुर था कनि पिया कि भई असांखे तव्हांजी न्याणी ॾियो, त हीअ बि ॾाढो ख़ुशि था थियनि कि असां मिडिल क्लास फैमिली, असांजी न्याणी वञी सुठी थींदी। त हिनजो हस्बैंड चवंदो आहे माता खे भई पहिरियों साईं जन खां असां पुछूं था, भई असां त हर ॻाल्हि साईं जन सां शेयर कंदा आहियूं न, भई असां पहिरियों साईं जन खां पुछूं था, हलूं था। त ॿई हस्बैंड वाइफ साईं टेऊंराम महाराज वटि अचनि था, चवनि था साईं भई हीअं हीअं रिश्तो, फलाणे जो पुटु आहे, ॾाढो वॾो कारोबार अथनि उन्हनि खे, भई असांजी बि भई हाणे तव्हां असांखे ॿुधायो भई इहा माइटी असां कयूं। त साईं जन अखियूं बंदि था कनि, 2 मिंट सोचनि था, ऐं पोइ ईअं छिड़क छॾे करे चवनि था न न इहा माइटी न थींदी, बिल्कुलु बि न, बिल्कुलु बि न। त ॾाढी माता उदास थी वञे, चए थी साईं हेॾो सुठो शाहूकारनि जो घर आयो आहे, उन्हनि पाण घुरी करे वरिती आहे, त असां खां त उहे कुझु घुरंदा बि न, असां जेको बि ॾियूं उन्हनि खे, भई उहे उनमें 1 वॻे में बि वठण लाइ तयार, असांजी छोकिरीअ जी जीवन ठही वेंदी। भई त साईं चवनि था न न। पोइ इहा माता ॾाढो नाराज़ थी करे साईं जन जे आश्रम मां हली थी अचे पंहिंजे घर। पोइ ॾाढी नाराज़ थी, पोइ साईं जन ॾाढा हिननि खे नियापा था मोकिलिनि कि तव्हां हेॾा वेझा शिष्य थी छो था अचो असां वटि, छो नथा अचो सत्संग में, छो नथा अचो। त इहे वञण ई छॾे ॾिनऊं नाराज़गीअ में। आख़िर साईं जन पाण हिननि वटि अचनि था उन्हनि जे घर, भई तव्हांखे एतिरी कहिड़ी नाराज़गी थी अथव, चई तव्हां हेॾी सुठी माइटी असांखे न चई, सच में असांखे ॾाढो क्रोध अची वियो, भई तव्हां न चयव त। पोइ साईं चवनि था भई न न तव्हां अचो, सभु भॻवानु भली कंदो, अचो। तॾहिं बि इहे नथा अचनि। पोइ कुझु टाइम हिन विच में 6 महीना लंघे था वञनि पिया, त माता भाॼियुनि जा थेला खणी रस्ते ते अचे पई, भाॼियूं वठी करे अचे पई, त रस्ते ते हिकु काई खयों पिया वञनि, रस्ते ते डेड बॉडी खणी पिया वञनि। त हुते माई पुछे थी हे कंहिंजी डेड बॉडी था खणी वञनि, त उहो ई छोकिरीअ जो जेको रिश्तो आयो हुयो न, त उहो छोकिरे जी डेड बॉडी खणी पिया वञनि शमशान में। त हुनजूं 2 थेलियूं हथनि मां किरी थियूं पवनि, त माई थप करे पट में वेही थी रहे पई। ॾाढो माना उनखे पछताप थो थिए कि साईं हिन लाइ न चवंदा हूंदा कि हिनजी उमिरि एतिरी हूंदी, अगरि मां सुभाणे न्याणी खे मङाया हा, 2-4 महीननि में शादी कयां, त मुंहिंजी धीअ त 2 महीननि में ई विधवा थी वञे हा न। भई उहो त ॼाणी ॼाण ख़ुदा आहिनि उहे त, भई इन करे साईं जन न चवंदा हूंदा। उहे थेलियुनि जा थेला रस्ते ते फिटी करे डुकूं डुकूं पाए साईं जन वटि अचे थी, ऐं ॾाढियूं माफ़ियूं थी माना ॾाढियूं माफ़ियूं थी घुरे, ॾाढो असली भई मां साईं ॾाढी पशेमान आहियां, ॾाढी परेशान आहियां, मूंखां ॾाढी वॾी ग़लती थी आहे कि मां तव्हांजो दर छॾे ॾिनो। त साईं तॾहिं बि कुझु नथा चवनि, चई तव्हां त ख़ुदि आहियो, तव्हां त ॼाणी ॼाण हार आहियो, तॾहिं त भई तव्हां असांखे मना पिया कयो न। त साईं चवनि था कि भई ॿार न भलाई सम्झी न सघंदा आहिनि, भई हिन में भलो हूंदो, राज रखियल हूंदो, तॾहिं मां न पई चयो न कि इहा माइटी न थिए न थिए। ऐं तव्हां त ॾाढो नाराज़ थी विया, भई असांजा ॿार माउ पीउ खां नाराज़ थियनि, ॿार त कीअं माउ पीउ खे वणंदो न आहे न, घणी देरि नाराज़ हूंदा। मां तव्हां वटि पाण आयमि घर में, हेॾा शिष्य मोकिलिया पंहिंजा कि तव्हां अचो अचो, जॾहिं हाणे तव्हां अखियुनि सां उहा डेड बॉडी वेंदी ॾिठी आहे, तॾहिं तव्हांखे पंहिंजो थियो अथव कि पोइ वरी हिनजो घोट बि अचे थो, ॿुधे थो कि भई साईं जन खां ॾाढियूं माफ़ियूं था घुरनि पिया। भई उहे बि ॿुधाईंदा आहिनि मम्मी, भई ॾाढा ख़ुदा हुआ, ॾाढा माना उन्हनि जी ॾाढी बि चङियूं शक्ति वारा कथाऊं हुआ। आहिनि। हा हा, ॾाढी उते मम्मी हीअं रियल पिंपरी स्टोरी में ईंदा ॿुधाईंदा आहिनि। न शांति प्रकाश ईंदा हुआ न, पिंपरी में शांति प्रकाश साईं, त असांखे बाबा जलगांव मां फोन कंदा हुआ भई अच्छा हार वठो, मिठाई वठो, ॿई वञो ऐं वञी करे उन्हनि जो दर्शन करे अचो।
त बाबा ख़ासि फोन करे चवंदा हुआ वञण लाइ। असां वेंदा हुआसीं जॾहिं बि पिंपरी में ईंदा न, उन्हनि जो आश्रम आहे त उते उन्हनि जो स्वागत करे ईंदा हुआसीं। स्वागत माना दर्शन करे ईंदा हुआसीं। हा 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 हा, इहा रियल स्टोरी अथव दीदी। हा हा बरोबर। हा, चओ भजन चओ तव्हां। हाणे श्याम भैया आया आहिनि, श्याम भैया चवनि न, हा पोइ मां चवां थी श्याम भैया चवनि पहिरियों। ॾिसो आवाज़ वञे थो उन्हनि खे। हरिओम श्याम भैया, श्याम भैया। दीपमाला आपको आवाज आ रही है? दो आशा दीदी हैं, आ दो रही है। सीता दीदी हैं। आवाज आ रही है सबको? हाँ मुझे आवाज आ रही। हाँ आप बोलिए भजन। भजन बोलूं? जी फिर श्याम भैया बोले। श्याम भैया आवाज अचे थी न तव्हांखे? नहीं जा रही आवाज उनको। ठीक है आप बोलिए। स्टार्ट करूं? जी ठीक जी। है। मैं शिव जी का भजन, हाँ 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 शिव जी का भजन बोलूंगी। हाँ। ओम नमः शिवाय। एक मिनट थोड़ा रिमाइंड कर लेती हूँ मैं। याद नहीं है। अच्छा थोड़ा साई जी का बोलती हूँ। मांगने की आदत तेरे आगे लाज मुझको आती नहीं साईं, तेरे आगे लाज मुझको आती नहीं, चाहे जैसा मुझको समझ लो, मुझको तो साईं इतना कहना, मांगने का देरी जाती, मांगने की आदत मेरी जाती नहीं, तेरे आगे लाज मुझको आती नहीं रे बाबा, तेरे आगे लाज मुझको आती नहीं, बड़े बड़े धन वाले साईं दर पे तुम्हारे आते हैं, बड़े बड़े धन वाले साईं दर पे तुम्हारे आते हैं, जानता हूँ वो भी साईं जी तुझको मनाने आते हैं, जानता हूँ वो भी साईं जी तुझको मनाने आते हैं, मांगने से इज्जत मेरी जाती नहीं, मांगने से इज्जत मेरी जाती नहीं, तेरे आगे लाज मुझको आती नहीं रे बाबा, तेरे आगे लाज मुझको आती नहीं, तुझसे जो नहीं मांगूंगा तो और कहाँ मैं जाऊंगा, अपने इस आदम का वैभव और कहाँ से लाऊंगा, तुझसे जो नहीं मांगूंगा तो और कहाँ मैं जाऊंगा, अपने इस आदम का वैभव और कहाँ से लाऊंगा, मांगने से इज्जत मेरी जाती नहीं, तेरे आगे लाज मुझको आती नहीं रे बाबा, तेरे आगे लाज मुझको आती नहीं, चाहे जैसा मुझको समझ लो साई ओम साई ओम साई ओम, मुझको तो साई इतना कहना साई ओम साई ओम साई ओम, मांगने की आदत मेरी जाती नहीं, मांगने की आदत मेरी जाती नहीं, तेरे आगे लाज मुझको
आती नहीं रे बाज मुझको आती नहीं। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गोदड़ी वाले महाराज की जय। और एक बोलू मैडम? जी जी और एक बोलू? हाँ हाँ। जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा। रुद्रदेव है महेश्वरा, रुद्रदेव है महेश्वरा। जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा। तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मुझे भरम था कभी नहीं मेरा। अर्थ क्या निरर्थ क्या, जो भी है सभी तेरा। तेरे सामने है झुका, सर पे हाथ रख तेरा। जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा। रुद्रदेव है महेश्वरा, रुद्रदेव है महेश्वरा। चंद्र है ललाट पे, भस्म है भुजाओं में। ताक बाद चाल का है खड़ा पाँव में। प्यास क्यों हो मुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में। दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं, तूने सिर्फ है दिया। समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा, द्वंद्व दोनों लोक में विस्मारिच पर था छिड़ा। अमृत सभी में बांट के, प्याला विष का तूने था पिया। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा। रुद्रदेव है महेश्वरा, रुद्रदेव है महेश्वरा। हर हर महादेव, हर हर महादेव। महादेव। आशा दीदी तव्हां हरी चओ। हरी। श्याम भैया आवाज अचे थी तव्हांखे? आवाज अचे थी? श्याम भैया, आशा दीदी नथी तव्हां वञे चओ। थी। दीदी दीदी मम्मी कोन आई कहिड़ी छा अञा? आशा खे था चओ? टे आशाऊं। तव्हां गोदड़ी वारे घनश्याम की जय। गुरु नानक मुंहिंजा प्यारा, तुंहिंजी कहिड़ी करियां मां तारा। गुरु नानक मुंहिंजा प्यारा, तुंहिंजी कहिड़ी करियां मां तारा। जंहिंते महर सदाई तुंहिंजी, ओ रहमत जा भंडारा। जंहिंते महर सदाई तुंहिंजी, ओ रहमत जा भंडारा। गुरु नानक मुंहिंजा प्यारा, तुंहिंजी कहिड़ी करियां मां तारा।
जैते महर सदाई तेजी और रहमत जा भंडारा जेके आया तेजे शरण में रखी शरदा पंहिंजे मन में जेके आया तेजे शरण में रखी शरदा पंहिंजे मन में कर दूर उन्हनि जा टुकड़ा तो लाई हिकिड़े पल में कर दूर उन्हनि जा टुकड़ा तो लाई हिकिड़े पल में तुंहिंजा कहिड़ा गुण मां ॻायां तूं आहीं अपरंपारा तुंहिंजा कहिड़ा गुण मां ॻायां तूं आहीं अपरंपारा जैते महर सदाई तेजी ओ रहमत जा भंडारा जैसे महर सदाई तेजी ओ रहमत जा भंडारा तेजी अमृत रूपी वाणी फिर भातीअ जी आहे राणी तुंहिंजी अमृत रूपी वाणी तेरे भातीअ जी आहे राणी बख्शे थी आनंद मन खे करे मुश्किल खे आसानी बख्शे थी आनंद मन खे करे मुश्किल खे आसानी उन साहिब खे न विसारियो जेको पार उतारण हारो उन साहिब खे न विसारियो जेको पार उतारण हारो जैते महर सदाई तेजी ओ रहमत जा भंडारा जैते महर सदाई तेजी ओ रहमत जा भंडारा गुरु नानक मुंहिंजा प्यारा तुंहिंजी कहिड़ी करियां मां सारा जैते महर सदाई तेजी ओ रहमत जा भंडारा तुंहिंजे नाम तां सद बलिहारी वञे हर को नर ऐं नारी तुंहिंजे नाम तां सद बलिहारी वञे हर को नर ऐं नारी तुंहिंजो नालो मन खे आदत ॾे दिल खे थो दिलदारी तुंहिंजो नालो मन खे आदत ॾे दिल खे थो दिलदारी तूं यादि सदाई हरदम आहीं बाज भरिया बाजारा तूं यादि सदाई हरदम आहीं बाज भरिया बाजारा जैते महर सदाई तेजी ओ रहमत जा भंडारा जैते महर सदाई तेजी ओ रहमत जा भंडारा गुरु नानक मुंहिंजा प्यारा तुंहिंजी कहिड़ी करियां मां सारा
गुरु नानक मुहिंजा प्यारा, तुझी रस्सी दे दो, ऊपर दब जाएंगे नहीं। रामा सारा। पीछे तो तुरंत हटा दो, जैसे तो महर नीचे दब जाएगी। सदाई तेहती, ओ रहमत जा भंडारा। जैसे रह महर सदाई तेहजी, ओ रहमत जा भंडारा। बोल गुरु नानक कदेव देव की जय। बोलो बाबा हरदास राम साहिब की। साहिब की। कंहिंखे आवाज अचे वेठी? ब आशा आहिनि ॿियूं, मधु वाधवानी, श्वेता, श्याम भैया आवाज अचे थी तव्हांखे? त भजन तव्हां चवंदा। ॻायो न हिकु भॼन। तव्हां अनम्यूट करो, अनम्यूट करो जी। हाँ अचे थी हाणे? जी जी हा हा मुंहिंजी अचे थी आवाज़? हा। हा हा। खाना है? कोई खाना है? खाना याद ही न तो अचे सब। भैया हो गायो श्याम भैया। हाँ रहे केड़ो वारो? नंढड़ो ना कोई वॾड़ो, जॾहिं थिए तो काल जो। बोल जयकारा बोल मेरे श्री गुरु महाराज की जय। जय। रहे नंढेड़ो ना हिते वॾेड़ो, रहे नंढेड़ो ना हिते वॾेड़ो, ओ जॾहिं काल जो थींदे सदड़ो, जॾहिं काल जो थींदे सदड़ो, रहे नंढेड़ो ना हिते वॾेड़ो, रहे नंढेड़ो ना हिते वॾेड़ो। जग आहे मुसाफिर खानो, जग आहे मुसाफिर खानो, रखी ममता थी न बेईमानो, रखी ममता थी न बेईमानो, रहिज भली पर कब्जो ना करे, रहिज भली पर कब्जो ना करे, चई हुक्म तबत पंहिंजो लॾेणो, चई हुक्म तबत पंहिंजो लॾेणो, रहे नंढेड़ो ना हिते वॾेड़ो, रहे नंढेड़ो ना हिते वॾेड़ो, ओ जॾहिं सुहिणे जो थींदे सदड़ो, जॾहिं काल जो थींदे सदड़ो, रहे नंढड़ो ना हिते वॾेड़ो। हाणे हिते आरती चालू करणी आहे, तव्हां जेसि ताईं ॻायो। आरती चालू करणी आहे, आयूं आहिनि मायूं। जी जी ठीकु आहे। ॿियो केरु चवंदो? आशा दीदी, मधु वाधवानी। चालू करूं था भजन, बंद थी वेंदो, बंद हो जाएगा, फिर से सब कनेक्ट करना। आरती हो गई है, फिर बाकी भजन और पल्लव करेंगे बाद में। ओ मेरे जलगांव वाले बाबा दा दरबार बड़ा सोना है, मेरे मंडली वाले बाबा दा दरबार बड़ा सोना है, दरबार बड़ा सोना है, परिवार बड़ा सोना है,
मेरे मंडली वाले बाबा दा दरबार बड़ा सोहना है। मैनू सारे पुछदे हैं मेरे संगी है साथी। मेरे सारे पुछदे हैं मेरे संगी ते साथी। जिन एक बारी देख लिया मेरे बाबा की झांकी। जिन एक बारी देख लिया मेरे बाबा की झांकी। कहाँ ढूंढ लाता है ये लाल बड़ा सोना है। मेरे मंडली वाले बाबा दा दरबार बड़ा सोना है। यहाँ दर्शन